अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध कायनात यूट्यूब चैनल साण करे हाज़िर थिया आहियूं हिकु भेरो ॿीहर। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि अव्हांजा? उमेद त अव्हां सभई दोस्त हमेशह जीअं अमर कंदा ऐं तरहंदा हूंदव। दोस्तों असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त अव्हां दोस्तनि जे लाइ का न का दिलचस्प ऐं मालूमात सां भरियल वीडियो खणी अचूं। असांजी अॼु जी वीडियो पिणु असांजे उन्हीअ सिलसिले जी हिकु कड़ी आहे। पर वीडियो शुरू करण खां पहिरियां आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जेके मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहिनि त बराए महिरबानी मुंहिंजे यूट्यूब चैनल खे जेकॾहिं तव्हां अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध कायनात खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटीअ खे पिणु वॼायो। घंटीअ खे वॼाइण सां तव्हांखे इहो फ़ाइदो थींदो जो असांजी जेका बि ईंदड़ नई वीडियो हूंदी उनजो नोटिफिकेशन सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचंदो। असांखे सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि बैलेंस ज़ाया न थींदो, बल्कि असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दिलि बि चवंदी त वधीक ॿियूं वीडियो पिणु अव्हां दोस्तनि जे लाइ आणिजनि। दोस्तों असांजी अॼु जी वीडियो आहे सिंधी ॿोलीअ जे मशहूरु फ़नकारा फ़ौज़िया सूमरो मुतइलिक़। असां अॼु जी वीडियो में फ़ौज़िया सूमरे जी ज़िंदगीअ मुतइलिक़ काफ़ी कुझु अव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं। तो अचो त असां पंहिंजी अॼु जी वीडियो जी शुरूआति कयूं था। फ़ौज़िया सूमरो जो जनमु 1966 ईस्वीअ में थर जे हिकु नंढे ॻोठ वीरोवाह में नथू ख़ान सूमरे जे घर में थिए थो। फ़ौज़िया जो असुलु नालो हकीमा हुयो ऐं संदसि माउ जो नालो तता हुयो। फ़ौज़िया हुई त थर जी, पर संदसि नंढपिण ऐं जवानी टंडो मोहम्मद ख़ान में गुज़री। फ़ौज़िया मैट्रिक ताईं तइलीम हासिलु कई। खेसि ॻाइण जो त नंढे हूंदे खां ई शौक़ु हुयो, पर जीअं हूअ वॾी थी त संदसि उहो शौक़ु जुनून में बदिलजी वियो। हिन 16-17 सालनि जी उमिरि में बाक़ाइदे ॻाइण जो आगाज़ कयो। फ़ौज़िया सूमरो जॾहिं इहो कलाम त बेक़दरा क़दुरु न कयड़ी को ॻायो त उहो ॾाढो मशहूरु थियो ऐं उन कलाम सां गॾु फ़ौज़िया सूमरो जो नालो पिणु तमामु घणो मशहूरु थियो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते खेसि नसीर मिर्ज़ा ऐं अनवर बलोच मुतारिफ़ करायो। फ़ौज़िया सूमरो राग जी सिख्या उस्ताद नियाज़ हुसैन, उस्ताद ग़ुलाम हुसैन कलेरी ऐं उस्ताद मजीद ख़ान खां वरिती। हिन सिंधीअ खां सवाइ उर्दू, बलोची, सराइकी ऐं मारवाड़ी ॿोलीअ में पिणु राग ॻायो। फ़ौज़िया सूमरे मुल्क खां ॿाहिरि भारत, सऊदी अरब ऐं दुबई में पिणु पंहिंजे आवाज़ जो जादू जॻायो। फ़ौज़िया सूमरो जॾहिं मुल्क खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में ॻाईंदी हुई त उते सिंधी माण्हू हज़ारनि जे तइदाद में पहुची खेसि ॿुधंदा हुआ। फ़ौज़िया सूमरो खे शाह लतीफ़ एवार्ड, शहबाज़ एवार्ड समेत ॿियनि केतिरनि ई एवार्डनि सां नवाज़ियो वियो। हिन टंडो मोहम्मद ख़ान जे हिकु ज़मींदार मिस्री ख़ान सठियो सां प्यार जो परिणो कयो हुयो, जंहिंमां खेसि किरन नाले हिकु न्याणी आहे जेका पिणु राग जी सिख्या वठी रही आहे। दोस्तों सिंध जी हिन अज़ीम ॻाइणी 4 सेप्टेम्बर 2002 ईस्वीअ ते गुर्दनि जी बीमारीअ सबबु लाॾाणो कयो। खेसि टंडो मोहम्मद ख़ान जे हिकु क़ब्रिस्तान में सुपुर्दे ख़ाक कयो वियो। दोस्तों हीअ हुई असांजे अॼु जी वीडियो जेका सिंधी ॿोलीअ जे मशहूरु ॻाइणी फ़ौज़िया सूमरो मुतइलिक़ हुई। वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। आख़िर में हलंदे हलंदे ऐं उन्हनि सभिनी नवनि दोस्तनि खे हिकु भेरो ॿीहर इहा गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी असांजे यूट्यूब चैनल सिंध कायनात खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटीअ खे वॼायो, घंटीअ खे वॼाए नोटिफिकेशन ऑल करे छॾियो। प्यारा दोस्तों हाणे असां अव्हां खां इन दुआ ते इजाज़त वठंदासीं त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, शाल कोसो वाव न लॻे अव्हांखे।